मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा दोस्तों ऐं तव्हांजो साथी अब्दुल कुमरानी तव्हां सां हाल अहवाल करण जे लाइ मौजूद आहियां। पाकिस्तान में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलेक्शन जा जेके मरहला हुआ उहे तय थी चुका आहिनि ऐं ज़ाहिर आहे त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पंजाब में जेका आहे PTI जी हुकूमत आहे। सूबे सरहद में बि यानी KPK में बि PTI जी हुकूमत आहे ऐं बलूचिस्तान में हमेशह वांगुरु मखलूत हुकूमत आहे ऐं ज़ाहिर आहे त उन सां गॾोगॾु मर्कज़ में जेके मेन स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म जा उहिदा आहिनि उहे बि PTI वटि जेके आहिनि। हाणे जेको आख़िरी मरहलो आहे उहो आख़िरी मरहलो सदारती इलेक्शन जो आहे ऐं सुभाणे उन जो आख़िरी ॾींहुं आहे उमेदवारनि जे बीहारण जो। PTI पाकिस्तान तहरीक इंसाफ पंहिंजे पारां आरिफ अलवीअ खे सदारती कैंडिडेट तौर ते मैदान में लाहे चुकी आहे ऐं पीपल्स पार्टी चौधरी एतजाज एहसन खे सदारती उम्मीदवार तौर ते नॉमिनेट कयो आहे। त गॾोगॾु नवाज़ लीग जेका आहे उन हेसी ताईं पंहिंजे कंहिं कैंडिडेट जो नालो त शो कोन कयो आहे, पर जेका हिकिड़ी गॾियल अपोजिशन जी कोशिशि हुई त कंहिं तरीक़े सां PTI खे टफ टाइम ॾिजे ऐं अदद जे अक्सरियत जे बुनियाद ते को गॾियल जेको आहे अहिड़ो उम्मीदवार आणीनि जेके हिज़्ब इख़्तिलाफ़ वारा जंहिंते सभिनी जो कंसेंस जेको आहे डेवलप हुजे। हाणे करीने कयास जेके ॻाल्हियूं आहिनि या जेके एप्रीहेंशन्स आहिनि या जेके महसूसात आहिनि, जीअं मूं पहिरियों अर्ज़ु कयो त ज़ाहिर आहे असीं के नजूमी कोन आहियूं ऐं नई हिन मुल्क में थींदड़ जेके बि अमल आहिनि उहे के असांजी मंशा मुताबिक़ या असांजी मर्ज़ी मुताबिक़ थियनि था। पर जीअं मूं पहिरियों चयो त हिन मुल्क जूं जेके पास्ट जूं रिवायतूं, हिन मुल्क जा जेके माज़ीअ जा जेके अमल आहिनि उन्हनि खे ॾिसी करे माण्हू थोरियूं घणियूं जेके आहिनि से अॻकथियूं या प्रिडिक्शन्स जेके आहिनि करे सघे थो। मुंहिंजी पंहिंजी सोच मुताबिक़ त हिन सॼी रांदि जी जेका बि डोर आहे उहा जंहिंजे हथ में आहे उन जी सॼा मामला जेके आहिनि उहे के अॼु जा ठाहियल न आहिनि। उन जा उहे सॼा मामला जेके आहिनि इहे काफ़ी वक़्त खां उन्हनि जे ज़हननि में हिन क़िस्म जी जेका सोच परवान चढ़ी रही हुई। आऊं जेको हिकिड़ो शागिर्द आहियां सियासत जो ऐं हिकिड़ो समाज सुधारक आहियां, आऊं महसूस जेको करियां पियो त जेकॾहिं आऊं हिनखे नज़र फेरियां त हिन मुल्क जी जेका 4 जेके असां वटि इकाइयूं आहिनि ऐं उनमें सिंध आहे, उनमें जेके सिंधी ॻाल्हाइण वारनि जी उते अक्सरियत आहे, वरी पंजाब आहे, ज़ाहिर आहे उते पंजाबी ॿोली ॻाल्हाइण वारनि जी अक्सरियत आहे, KPK में पठाननि जी आहे, बलूचिस्तान में बलोचनि जी आहे, पोइ वरी असां वटि इहे फाटा ऐं इन क़िस्म जा जेके इलाइक़ा जेके असीं इलाइक़ा गैर चवंदा हुआसीं या असां उन्हनि खे चवंदा हुआसीं त उन खां पोइ गादीअ जो हंधु आहे। हाणे आऊं हिन वक़्त जी जेका सूरत हाल ॾिसां पियो त
बलोचिस्तान खे मायूसिन मां कढण जे लाइ या बलोचन खे अकोमोडेट करण जे लाइ सेनेट चेयरमैन जेको आहे असां ॾिठो त बलोचिस्तान मां जेको आहे चूंडियो वियो। KPK मां असां ॾिसूं त जेको आहे क़ौमी असेंबलीअ जो असांजो जेको स्पीकर आहे उहो चूंडियो वियो आहे ऐं ज़ाहिर आहे त उतां जी जेको डिप्टी स्पीकर आहे उहो उतां जी आहे। हाणे मुल्क जो वज़ीर आज़म जेकॾहिं असीं ॾिसूं त उहो ज़ाहिर आहे त पंजाब जो आहे ऐं इमरान ख़ान जेको आहे उनखे ॿ जेके आहिनि से फ़ाइदा आहिनि त हू पठान बि पंहिंजे पाण खे सॾाए थो ऐं गॾोगॾु जेकॾहिं असीं ॾिसूं त जेका मियांवाली आहे उहा हिन वक़्त जी पंजाब जी जेका आहे सा बाउंड्रियुनि जे जेको पंजाब सूबो आहे उनजे हद में अचे थी ऐं गॾोगॾु न्याज़ी आहे ऐं उते मियांवालीअ खे बि गॾियल नुमाइंदगी थी वियल त हू पठाननि जे हिसे में बि अची थो वञे। हू गॾोगॾु हुनजो डोमिसाइल जेको आहे उहो वरी पंजाब जो आहे त हू हिन सां गॾोगॾु पंजाब जे कोटा ते बि हुनखे असीं चऊं भई जेकॾहिं हू आहे त हाणे असीं ॾिसूं त छा जेके मुक़्तदर हल्का या जेके मूं जीअं चयो त जेके हिन मुल्क जी सियासत ते कंट्रोल कनि था जेके हिन मुल्क जी हर अमल ते जिन जो गहरी नज़र बि आहे उहे सिंध खे इन सॼे मामले में कंहिं तरीक़े सां अकोमोडेट करण जे लाइ किथे अली जेको आरिफ अलवी आहे उनजो नालो इन बुनियाद ते त निज़ू वियो आहे त भई असीं इहो महसूसु करा रहिया आहियूं त हिन मुल्क ते हिन फेडरेशन में सभिनी माण्हुनि खे बराबरी जा हक़ आहिनि त जेकॾहिं क़ौमी असेंबली जो स्पीकर KPK मां आहे ऐं जेकॾहिं वज़ीर आज़म जेको आहे उहो पंजाब मां आहे ऐं जेकॾहिं सेनेट चेयरमैन जेको आहे बलोचिस्तान जो आहे त पोइ फेडरेशन जी अलामत तौर ते वरी सिंध सूबे जो डोमिसाइल रखंदड़ माण्हू जेको आहे उहो हिन मुल्क जो सदर आहे ताकी सभिनी इकाइनि खे अकोमोडेट बि कयो वञे ऐं गॾोगॾु जेका ग्रेट गेम आहे उनखे बहितर अंदाज़ में हलाइण जी बि कोशिशि कई वञे। बज़ाहिर ॾिसूं त 18वीं तरमीम खां पोइ सदर जो उहिदो जेको आहे उहो सेरिमोनियल आहे ऐं उन वटि के घणा अख़्तियार कोन्हनि के सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी आहे। सूबा जेके आहिनि पंहिंजे अंदाज़ में पंहिंजे हिसे जूं पॉलिसीज़ जोड़े सघनि था। उहा ॿी ॻाल्हि आहे त फेडरेशन में अदद जे हिसाब सां जेका असां वटि अक्सरियत आहे उन हमेशह मुख़्तलिफ़ जेके इस्म आहिनि या मुख़्तलिफ़ जेके असां वटि मामला उन्हनि खे बिल्डोज़ कयो आहे। उनजे करे 18 अमेंडमेंट वारी कड़ी गोरी फेडरेशन जेका खाधी हुई ऐं उहा जेका तरमीम बि थी हुई 18 अमेंडमेंट जी सूरत में जेका असांजे 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में उनमें उन 18वीं तरमीम खे बि ट्रू स्पिरिट में जेको आहे सो यूटिलाइज़ कोन कयो पियो वञे। ट्रू स्पिरिट में जेको आहे उन ते अमल कोन कयो पियो वञे ऐं अॼु बि मर्कज़ जी काफ़ी हद ताईं मदाख़लत जेका आहे उहा क़ाइम दाइम आहे। अॼु बि जीअं मूं इन खां अॻु में वारे प्रोग्राम में बि चयो त NFC जहिड़ो जेको अहम मामिलो आहे जेको सूबनि खे मर्कज़ जे तरफ़ां महसूलात जे हिसे में मदद मिलणी आहे उहो बि मामिलो जेको आहे इल्तवा जो शिकार आहे। उहो मामिलो जेको आहे उहो अञा ताईं NFC जेको ड्यू हो और NFC जो इजलास बि कोन थियो आहे उहो NFC अवार्ड जेको आहे उहो बि कोन ॾिनो हुयो। हाणे इन सभिनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं असीं मद्देनज़र रखी करे इहो महसूसु करियूं त वरी बि ज़ाहिर आहे त जंहिं जमायत जी हुकूमत आहे उन जमायत जो जेको आहे सदर जो हुजण बि उन जमायत खे तकियत बख़्शींदो। जीअं असां वटि हमेशह पावर कारिडोर में इन क़िस्म जी गुफ़्तगू हुई त जेकॾहिं मर्कज़ जी हुकूमत जंहिं जमायत वटि आहे पर जेकॾहिं उन वटि पंजाब जी सूबाई हुकूमत न हुजे त उहा मर्कज़ खे हलण में या मर्कज़ खे हलाइण में या मर्कज़ ते जेका गवर्नेंस करण में वॾो सूबो जंहिं अंदाज़ जूं हिंड्रेंस पैदा थो करे वॾो सूबो जंहिं अंदाज़ जूं जंहिं तरीक़े जूं उनमें वेही पंहिंजे हिसे जूं जेके आहिनि से ऐं ईअं चवां त नाकाम उन हुकूमत खे बनाइण जे लाइ जेके कोशिशूं करे थो त उहे इलाही उन मर्कज़ी हुकूमत खे जेके आहिनि ॾुखाइण में आणे सघे थो। त हिन वक़्त जी गेम जेका हुई उन गेम में मूंखे त हिन क़िस्म जी जेका आहे का बि हिचकिचाहट या मूंखे हिन क़िस्म जी का बि सोच न हुई त को पंजाब में बि जेका पार्टी हुकूमत ठाहींदी उहा का मर्कज़ खां इलावा जेका हुकूमत ठाहिण वारी पार्टी जो पंजाब में ठाहींदी न। मूंखे इहा ख़बर आहे त जेके आज़ाद उमेदवार आहिनि या जेके हिन क़िस्म जा जेके कैंडिडेट ॿिया आहिनि धुरियूं आहिनि उहे ज़ाहिर आहे त पंहिंजो पलड़ो जेको आहे उहे मर्कज़ी हुकूमत जे ई हिसे में दाख़िल कंदियूं ऐं PTI पंजाब में हुकूमत ठाहिण में कामयाब थी वेंदी। ऐं असां ॾिठो त ज़ाहिर आहे त नून लीग जे कुझु उमेदवारनि जॾहिं स्पीकर जी जेका आहे
खुफ़िया रायशुमारीअ तहत जेका चूंड थी, जॾहिं खुफ़िया वोट ॾिनो हुयो त परवेज़ इलाही 200 खां मथे वोट खणी वियो, ऐं जॾहिं वज़ीर एला जी चूंड थी त ज़ाहिर जेके आहिनि 96 वोट जेके आहिनि से उहे वज़ीर एला खयां। त यानी मुस्लिम लीग नून जा बि के अहिड़ा 12 उम्मीदवार हुआ जिन परवेज़ इलाही खे पंहिंजो वोट ॾिनो, छाकाणि जो उहा इलेक्शन जेका आहे उहा खुफ़िया बैलेट पेपर जे ज़रिए कई वई हुई। त हिन वक़्तु जेके शयूं साम्हूं अचनि पियूं त हिज़्ब इख़्तिलाफ़ जो जेको आहे सो इन सॼे मामले में हिक पिच ते न हुजणु या हुननि जा जेके इजलास थियनि पिया, मूंखे त ईअं फील थिए पियो त इहे सिर्फ़ु कॉस्मेटिक जेके आहिनि से एफर्ट्स आहिनि, ऐं असल में सभई माण्हू नून लीग समेत ऐं गॾोगॾु पीपल्स पार्टी पंहिंजा पता जेके आहिनि उहे इन अंदाज़ में खेॾे पई त उहे असल धणनि खे राज़ी रखण वारे अमल में जेके आहिनि अॻिभरा आहिनि। मुस्लिम लीग नून जिते बज़ाहिर कंट्रोल जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ जो हो, पर नवाज़ शरीफ़ जो क़ैद में हुजणु ऐं मरियम जो क़ैद में हुजणु ऐं पोइ मुस्लिम लीग नून जूं जेके वागूं शहबाज़ शरीफ़ जे अंदाज़ में संभालियूं आहिनि, त उनजे रवैयनि मां इहो लॻे पियो त हू असल जेके इक़्तिदार जा जेके धणी आहिनि उन्हनि सां हू को घणी छेड़छाड़ या उन्हनि मां फिटाइण वारी पॉलिसी खे हू ओड़ो को हार्ड लाइनर कोन्हे को, हू चाहे थो त हर मामिलो जेको आहे उहो जुड़ी हले ऐं जेके असल इक़्तिदार खे हलाइण वारियूं कुवतूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे त पोइ नेशनल ऐं इंटरनेशनल जेके एलिमेंट्स असां ते पंहिंजो कंट्रोल रखियो था अचनि, त उन्हनि खे असां अहिड़े क़िस्म जी का स्मेल न ॾियूं त असीं हार्ड लाइनर आहियूं ऐं असां इक़्तिदार जे हिन सॼी जंग जे दौरान को सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कंदासीं। त असां ॾिठो त पोएं दफ़े में बि जेका अपोज़िशन हुई उहा उन्हनि पंहिंजा पंहिंजा पैगाम जेके आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ हल्कनि खे ॾिना ऐं नवाज़ शरीफ़ पाण त जेल में हुजण जे करे शहबाज़ शरीफ़ जो इलेक्शन में बीठो ऐं ज़ाहिर आहे त ॿिए पासे वरी पीपल्स पार्टी पंहिंजो वोट जेको आहे उहो कास्ट न कयो एहतजाज जे तौर ते। पर इहा सॼी जेका गेम हुई इहा हिकिड़ी प्री प्लान गेम हुई ऐं ॿिन्हिनि धुरनि जेको आहे सो अरबाब इक़्तिदार जा असल जेके मुहरिक आहिनि उन्हनि खे ॿुधायो हाणे जीअं चवंदो असीं उहे करण लाइ तयार आहियूं ऐं असीं मुंतशिर बि रही करे अव्हांजे उन्हनि सॼनि मामलनि खे जेको आहे सो आसानी सां अमली जामू पाराइण वारनि कोशिशुनि जो हिसो बणजंदासीं। त हिन वक़्तु बि आऊं इहो महसूस करियां पियो त एज ओवर आहे पीटीआई खे, छाकाणि जो पीटीआई ऑलरेडी हमेशह थींदो ई आहे त पॉलिटिक्स में रांदि में जेको माण्हू डिफेंसिव हूंदो आहे उहो डिफेंसिव जेको हूंदो आहे हुनखे वार्म अप थियण में ऐं हुनखे पंहिंजी गेम खेॾण में इलाही सारो जेको आहे इलाही सारी एनर्जी जेका आहे पोइ वेस्ट करणी पवंदी आहे। पर जेको माण्हू एग्रेसिव हूंदो आहे, जेको ऑलरेडी वार्म अप हूंदो आहे, जंहिं वटि डिसीशन्स जा जेके आहिनि से डिसीशन मेकिंग जो पावर वधीक हूंदो आहे, उहो इफेक्टिव रोल प्ले कंदो आहे। त हिन वक़्तु पीटीआई जेका आहे हुनखे एज ओवर हासिल आहे। हिकु त माना असांजे सियासत जो इहो रहियो आहे असां वटि हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ो ट्रेंड त जंहिं जी हुकूमत हूंदी आहे ऐं जेको माण्हू इक़्तिदार में हूंदो आहे त बाक़ी सॼियूं धुरियूं उनखे ई सपोर्ट कंदियूं आहिनि। त हिन वक़्तु अमली तौर ते जीअं मूं पहिरीं ई चयो त टिनि सूबनि में जेके हुकूमतूं आहिनि उहे पीटीआई जूं हिमायत याफ़्ता आहिनि ऐं टिनी सूबनि में पीटीआई जेका आहे सा पंहिंजे इक़्तिदारी साथियुनि सां गॾिजी हिन वक़्तु हुकूमत जेका आहे करे रही आहे। त आउं कोन थो सम्झां त को जेके हिज़्ब इख़्तिलाफ़ वारियूं धुरियूं आहिनि जिन जो मंशूर अलॻि आहे, जिन जा नज़रिया अलॻि आहिनि, जिन जा वेस्टेड इंट्रस्ट अलॻि आहिनि, उहे खे गॾिजी को हिकिड़ो उमेदवार आणींदा ऐं पोइ हुकूमत खे को टफ टाइम ॾियण वारो जेको अमल कंदा। छाकाणि जो इहे सभई शयूं तय थियलूं आहिनि त कंहिंखे कहिड़े कहिड़े मोहरे खे शतरंज जे कहिड़े मोहरे खे किथे खेॾाइणो आहे ऐं हुन मोहरे जी केतिरी केतिरी जेका क़ीमत आहे। त हाणे हिन वक़्त जी जेका लेटेस्ट डेवलपमेंट आहे त पीपल्स पार्टी चौधरी एतजाज़ अहसन जे नाले ते बज़िद आहे ऐं असां वटि डेमोक्रेसी न जमायतुनि में आहे न असां वटि ट्रू स्पिरिट में जेका डेमोक्रेसी जेका आहे हिन मुल्क में हिन वक़्तु हले पई। असां वटि इलेक्ट्रोक्रेसी आहे ऐं हुनमें फर्दनि जी हैसियत आहे ऐं जेके असां वटि अहिड़ा जेके ख़ासि जेके हिकिड़ा माण्हू उन्हनि जी हैसियत आहे। त हाणे बज़ाहिर त इजलास थींदा आहिनि ऐं इहा महसूसु करण लाइ थींदो आहे त का मुशावरत थिए पई, पर ज़ाहिर आहे त जीअं हिन वक़्तु पीपल्स पार्टी
उनमें जीअं ज़रदारी चाहे थो उहो अमल फैसले हेठि अचे थो, अहिड़े तरीक़े सां नून लीग में बज़ाहिर अडियाला जेल में वेठल नवाज शरीफ़ हिन वक़्तु बि उतां खां पंहिंजा पावर जेके आहिनि यूटिलाइज़ करण जे पोज़ीशन में आहे, त उहो जेकी चाहे थो। हाणे उहे ॿई धुरियूं जेके आहिनि बज़िद आहिनि त कैंडिडेट्स जेके आहिनि उन्हनि खे तब्दील कयो वञे। पीपुल्स पार्टी उहा चाहे थी त एतज़ाज़ अहसन जेको आहे उन ते सभई धुरियूं मुतफ़िक़ थियनि, ऐं नून लीग वरी पीपुल्स पार्टीअ में ई इंतिसार फैलाइण जे लाइ या उन्हनि सां को ॿ हथ करण जे लाइ उहो नवाज शरीफ़ जेको कारो कोट पाए ऐं वकील तौर ते वञी सुप्रीम कोर्ट में निकितो त यूसुफ रज़ा गिलानी खे नाइल कयो वञे, ऐं यूसुफ रज़ा गिलानी जेको आहे सो पंहिंजे इक़्तिदार जी कुर्सीअ तां लहे अंटिल अनलेस ताईं जेसीं ताईं हुन ते कंहिं क़िस्म जा चार्जिस जेके आहिनि से उहे जेकॾहिं साबित नथा थियनि त उहो इस्तीफ़ा ॾे। हाणे उहो जेको चूंडियल वज़ीर एज़म हो उहो हुनखे उन ज़माने में पसंदि कोन हो ऐं उहो वञी कोर्ट निकितो। हाणे वरी हिन वक़्तु उन ते इतफ़ाक़ करण जी ॻाल्हि पई कई वञे त भई नून लीग चाहे थी त जेकर यूसुफ रज़ा गिलानी खे वज़ीर एज़म तौर ते पीपुल्स पार्टी कैंडिडेट तौर ते साम्हूं आणे त पोइ असां संदसि मदद करण जे लाइ जेको आहे सो तयार आहियूं। हाणे उहो उम्मीदवार उहो वज़ीर एज़म जेको वज़ीर एज़म जे मनसब ते वेठो त नून लीग खे पसंदि कोन हो ऐं नून लीग हुनखे सम्झो पिए त हीउ माण्हू जेको आहे उहो नाहिल आहे, हिन माण्हूअ जे हिन जा अमल जेके आहिनि मुल्क दुश्मन आहिनि, ऐं हाणे सदारती कैंडिडेट तौर ते वरी उन माण्हूअ खे साम्हूं आणण जे लाइ नून लीग तयार आहे। ॿिए पासे उहो चौधरी एतज़ाज़ अहसन जंहिं सुप्रीम कोर्ट जे रिवाइवल जे लाइ जंग लड़ी पिए, जॾहिं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस इफ्तिखार जी बहाली जी तहरीक हलाई पए ऐं उहो नवाज शरीफ़ सां गॾु कानवाय में उहो नवाज शरीफ़ सां गॾु उन प्रोसेशन रैली में मौजूद हो त नवाज शरीफ़ जे अखियुनि जो तारो हो ऐं नवाज शरीफ़ हू साॻी पिच ते हुआ, पर अॼु उहो नवाज शरीफ़ खे पसंदि न आहे चौधरी एतज़ाज़, ऐं हू चाहे थो त जंहिंजे ख़िलाफ़ हुन वञी सुप्रीम कोर्ट में जेको आहे सो कोर्ट पाए पाण वकील जे तौर ते थी बीठो उनखे वरी सदारती इलेक्शन जे लाइ जेको आहे सो पीपुल्स पार्टी नामज़द करे त हिते अनाउन जी बि रांदि आहे। ऐं गॾोगॾु वरी जीअं मूं पहिरें चयो पिया त ही सभई पंहिंजा पता जेके आहिनि उहे इन अंदाज़ में खेॾनि पिया असुल धुरनि जी आशीर्वाद हासिल हुजे, असांजे मथां जेके चार्जिस आहिनि, असांजे मथां जेके हिन वक़्तु इंक्वायरियूं हलनि पियूं उन्हनि में असांखे रिलीफ मिले ऐं पोइ असीं मोहरा बणिजी करे जंहिं क़िस्म जो किरदारु अदा करण जे लाइ असांखे अॻियां आंदो वञे त असां इन क़िस्म जो किरदारु अदा करियूं। एमए में जेका ज़ाहिर आहे त हिन इलेक्शन में गॾी हुई ऐं जिन जी का बि आइडियोलॉजी का हिकु लेवल जी आहे कान का, जेके जमायतूं हिक ॿिए जे पुठियां निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हनि के, पर उहे हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते ऐं हिकिड़े ई निशान ते जेके इलेक्शन लड़ियूं हुयूं उहे बि हाणे वरी परसों पिया असां पंहिंजो कैंडिडेट जेको आहे मैदान में आणियूं। त हाणे जेकॾहिं इहे सभई जमायतूं जेके मूं पहिरीं चयो त अफेंसिव आहिनि कोन को डिफेंसिव आहिनि, जेके पंहिंजो कैंडिडेट आणण जे लाइ अञा ताईं हुननि जा इजलास पिया हलनि ऐं सुभाणे 12 बजे ताईं जेका आहे उमेदवारनि जी जेका आहे लास्ट डेट आहे त फार्मनि जमा कराइण जी, त हाणे उहे कहिड़े क़िस्म जी इलेक्शन खटण वारी पोज़ीशन या कहिड़े क़िस्म जी इलेक्शन खटण वारी स्ट्रेटेजी डेवलप करे सघंदा हूंदा। त इहो हिकिड़ो भानमती जो कुंभो आहे जंहिंमें नज़रिया अलॻि, सोचूं अलॻि, मुफ़ाद अलॻि, एहसास अलॻि ऐं रवैयनि जो ऐं वरी पोइ ईगो ऐं गॾोगॾु वरी हुननि जा जेके पंहिंजा जेके एरोगन शख़्सियतुनि जा जेके एहसास आहिनि उहे सभई खणी करे ही माण्हू कंहिं बि ॻाल्हि ते सहमत थियनि त बि ही माण्हू हिक ॿिए खां जेको आहे दिली तौर ते जेके आहिनि से गॾु कोन हूंदा, छाकाणि जो हिननि खे हिक ॿिए जे ख़िलाफ़ ई इलेक्शन लड़णी आहे, हिननि खे हिक ॿिए जे ख़िलाफ़ ई अॻियां हली हिन मैदान में जेको मार्का सरअंजाम ॾियणा आहिनि, त ही कंहिं बि आइडियोलॉजी जे बुनियाद ते हिक ॿिए जी मुखालफ़त कंदा कोन्हनि के। ही ज़ाहिर आहे पावर कॉरिडोर में पहुचण जे लाइ जेके पास्ट में बि हिननि शॉर्टकट आया आहिनि, पास्ट में बि हिननि जेके कंप्रोमाइज़िस कया आहिनि त उहे कंप्रोमाइज़िस ही हर वक़्तु करण लाइ तयार आहिनि, हर वक़्तु ही पंहिंजे पाण खे हिन रेस जे मैदान में दौड़ाइण जे लाइ तयार आहिनि। सिर्फ़ु ही चाहींदा आहिनि को असांजे मथां संज विझे ऐं असांजे मथां सुवारी करे असीं दौड़ण जे लाइ तयार आहियूं ऐं हर अघ में पंहिंजे पाण खे खपाइण जे लाइ जेके तयार आहिनि। ओड़े सोसाइटीअ में, ओड़े समाज में ओड़ी डेमोक्रेसी जेका असां वटि हले पई जंहिंमें ज़ाहिर आहे त ट्रू स्पिरिट में जेको आहे सो इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि कोन पयूं थियनि, त इन सॼे माहौल में मूंखे नथो लॻे त को पीटीआई जे कैंडिडेट खे को टफ टाइम ॾेई सघंदा या पीटीआई जे कैंडिडेट खे जेको आहे सो ही कंहिं क़िस्म जी इलेक्शन में जेका चैलेंजिस जो जेको आहे सहारो थींदो। जेकॾहिं अपोजिशन
ऐं जेका विरहाई पई आहे ऐं उहा पंहिंजा अलॻि अलॻि कैंडिडेट्स जेके आहिनि बीहारे थी ऐं पंहिंजा उहे जेके वोट खणनि था। ज़ाहिर आहे त अददी अक्सर जे हिसाब सां पीटीआई जो कैंडिडेट जेको आहे सो इलेक्शन खटे वेंदो हलियो ऐं गॾोगॾु इहो बि थींदो त भई सिंध खे बि पावर कॉरिडोर में जेको आहे पंहिंजे हिसे जी नुमाइंदगी जेका आहे सा आरिफ अलवी जे सूरत में मिली ऐं सूबा जेके आहिनि उहे फेडरेशन में पंहिंजे पंहिंजे हिसे जा किरदार अदा करण जे लाइ उन्हनि खे पावर कॉरिडोर में विहारियो वियो ऐं उन हिसाब सां जेके सभिनी सूबनि जी जेका नुमाइंदगी थी ईंदी हली ऐं सभई माण्हू जेके हिन में ख़ुशि बि थी ईंदा हलिया त भई कंहिं न कंहिं अंदाज़ में जेको आहे कंहिं न कंहिं माण्हूअ खे विहारे करे उन सूबे जे कोटा जे हिसाब सां उन सूबे खे जेको आहे राज़ी कयो वियो आहे। त मुंहिंजी प्रोडक्शन जेका आहे उहा इहा आहे त ही ठहण जे बावजूद बि उहो न ठहंदा, पर जेकॾहिं हिननि खे ठहिणो बि पियो त ही वरी बि डंडी हणंदे ऐं ही अहिड़े क़िस्म जी जेका आहे सा हिक ॿिए सां जेका आहे सा 420 कंदे बि देरि कोन कंदा। उनजे करे मुंहिंजी सोच मुताबिक़ त पीटीआई जो आरिफ अलवी असांजे मुल्क जो ईंदड़ सदर जेको आहे ज़रूर थींदो ऐं हुनखे ई इन क़िस्म जी जेका चांसिस जेके आहिनि से वधीक आहिनि त हू इन सॼे अमल में अॻियां वधे। ऐं ज़ाहिर आहे त एमए में जेका आहे उहा पंहिंजा कैंडिडेट बीहारण लाइ तयार बीठी आहे। नून लीग त अञा ताईं को फ़ैसिलो ई कोन कयो आहे त हुननि जो जेकॾहिं कंहिंसां बि ग्रेट डेमोक्रेटिक अलायंस जेका हिननि जी पंहिंजी जोड़णु चाहिनि था ई मर्कज़ में त भई असांजो हिकिड़ो गॾियल जेका आहे मुतफ़िक़ उमेदवार हुजे त पोइ इन में नून लीग जेकॾहिं नथी ठहे त कहिड़े पंहिंजे उमेदवार खे अॻियां आणींदी, तंहिंजो बि हुननि अञा ताईं को बि फ़ैसिलो कोन कयो आहे। त हालतूं ॿुधाइनि पियूं त ही बाक़ी जीअं मराइला जेके आहिनि से ख़ुशअस्लूबी सां तइ थी विया हलिया ऐं उहे माण्हू अची विया हलिया जिन खे ई हिन सॼे पावर कॉरिडोर में जेको आहे पजीराई मिलणी हुई या उन्हनि खे हिन सॼे कम में जेको आहे शामिल करणो हो। ऐं सम्झां पियो त आरिफ अलवी आसानी सां ही मार्को जेको आहे पंहिंजो खटे वेंदो हलियो ऐं हू ई हिन मुल्क जी सदारत जे मनसब ते जेको आहे फाइज थी वेंदो हलियो। लेट देम सी, ॾिसूं था सुभाणे ताईं जेके आहिनि वधीक पोज़ीशन्स जेके आहिनि वाज़ह थींदियूं त केरु केरु कंहिंसां जेको आहे महादो अटकाए थो ऐं जेका टुटल फुटल जेका अपोज़िशन आहे जेकॾहिं उहा हर को माण्हू पंहिंजे 1.5 इंच जी मस्जिद ठाहे करे पंहिंजो कैंडिडेट जेकॾहिं मार्केट में आणे थो त आसानी सां पीटीआई जो कैंडिडेट जेको आहे इहे सदारती इलेक्शन खटे वेंदो। का सभिनी जी महिरबानी ऐं वरी जेके लेटेस्ट जेके शयूं थींदियूं या जेके नवां अहिड़ा के मामला असांखे नज़र ईंदा त तव्हां सां ज़रूर ज़रूर हाल अहवाल कंदासूं। अल्लाह भाई। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन